बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 7 की आसान सिंधी में सबक छवियों यानी 26वां सबक सेहत जी संभाल यानी सेहत की हिफाजत के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को बगौर समाअत कीजिएगा। उहे माण्हू केॾा न भागनि वारा आहिनि जंहिं जी सिहत सुठी हूंदी आहे। ज़िंदगी में कामयाबु थियण लाइ ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु सुठी सिहत जो हुअण बि तमामु ज़रूरी आहे। बीमार माण्हू जेको पाण पंहिंजे बुत मां बेज़ार हूंदो, सो ज़िंदगीअ जी तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि सां कीअं मुंहुं ॾेई सघंदो। अहिड़ो शख़्स पंहिंजे कुटुंब तोड़े क़ौम लाइ बार थी पवंदो आहे। सभु माण्हू खांसि परे भॼण जी कोशिशि कंदा आहिनि। इन करे त सियाणनि चयो आहे त हिकु तंदुरुस्ती हज़ार नेमतनि जे बराबरि आहे। हेॾां सिहतमंद माण्हू सचपुच त अलाइजे केॾा वॾा कम करे पंहिंजे ख़ानदान ऐं मुल्क जो नालो रोशन कंदो आहे। सची ॻाल्हि त इहा आहे त सिहत हिकु वॾी दौलत आहे जंहिं जी संभाल लाइ माण्हू खे हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। हाणे सुवालु ही आहे त सिहत कीअं सलामत रहे सघे थी। इन लाइ के ज़रूरी ॻाल्हियूं ध्यान में रखणु घुरिजनि। पहिरीं ॻाल्हि जेका इंसान जे जियापे ऐं सिहत लाइ ज़रूरी आहे, सा आहे ताज़ी हवा। हवा साफ़ ऐं सुठी हूंदी त जिस्म बि ताज़ो तवानो रहंदो, पर जे हवा गंदी ऐं ज़हरीली हूंदी त इंसान हमेशह मोंगो ऐं बीमार रहंदो। ताज़ी ऐं साफ़ हवा रत खे साफ़ करण में मदद करे थी। इन करे जेतिरो थी सघे त ताज़ी ऐं साफ़ हवा खाइणु घुरिजे। तंदुरुस्ती क़ाइमु रखण लाइ ॿी ज़रूरी शइ साफ़ पाणी आहे। बेठल ऐं गंदे पाणी में बीमारीअ जा जेवड़ा थींदा आहिनि। तंहिं करे थी सघे त पीअण ऐं घरू इस्तेमाल लाइ ओॿारियल पाणी कमु आणिजे। सुठियुनि आदतुनि में जल्दी सुम्हणु, सवेर उथणु ऐं नशेदार शयुनि खां पासो करणु बि लाज़मी आहे। अब जितना पढ़ा गया, अब हम इसका उर्दू में तर्जमा कर लेते हैं। उहे माण्हू केॾा न भागनि वारा आहिनि जंहिं जी सेहत सुठी हूंदी आहे, यानी वो लोग कितने खुशनसीब हैं कि जिनकी सेहत अच्छी होती है। ज़िंदगी में कामयाबु थियण लाइ ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु सुठी सेहत जो हुअणु बि तमामु ज़रूरी आहे। यानी ज़िंदगी में कामयाब होने के लिए दूसरी बातों के साथ अच्छी सेहत का होना भी ज़रूरी है। बीमार माण्हू जेको पाण पंहिंजे बुत मां बेज़ार हूंदो आहे, सो ज़िंदगी जी तकलीफ़ुनि परेशानियुनि सां कीअं मुंहुं ॾेई सघंदो। यानी बीमार आदमी जो अपने आप से बेज़ार होता है, वो ज़िंदगी की तकलीफ़ों और परेशानियों को किस तरह मुकाबला कर सकता है। अहिड़ो शख़्स पंहिंजे कुटुंब तोड़े क़ौम लाइ बार थी पवंदो आहे। यानी ऐसा शख्स अपने ख़ानदान या कौम के लिए बोझ हो जाता है। सब माण्हू खांसि परे भॼण जी कोशिश कंदा आहिनि, यानी सब लोग उससे दूर भागने की कोशिश करते हैं। इन करे त सियाणनि चयो आहे त हिकु तंदुरुस्ती हज़ार नेमतनि जे बराबर आहे। यानी इसलिए अक्लमंदों ने कहा है कि एक तंदुरुस्ती हज़ार नेमतों के बराबर है। हेॾां सेहतमंद माण्हू सचपुच त अलाइजे केॾा वॾा कम करे पंहिंजे ख़ानदान ऐं मुल्क जो नालो रोशन कंदो आहे। यानी एक सेहतमंद आदमी कितने बड़े काम करके अपने ख़ानदान और मुल्क का नाम रोशन करता है। सची ॻाल्हि त इहा आहे त सिहत हिकु वॾी दौलत आहे जंहिं जी संभाल लाइ माण्हू खे हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। यानी सच्ची बात तो ये है कि सेहत एक बड़ी दौलत है जिसकी हिफाजत करने के लिए हर वक्त तैयार रहना चाहिए। हाणे सुवाल ही आहे त सेहत कीअं सलामत रह सघे थी। यानी अब सवाल ये है कि सेहत किस तरह बरकरार रह सकती है, कायम रह सकती है। इन लाइ के ज़रूरी ॻाल्हियूं ध्यान में रखणु घुरिजनि। यानी इसके लिए कुछ ज़रूरी बातें जो हैं वो जहन में रखना चाहिए। पहिरीं ॻाल्हि जेका इंसान जे जियापे ऐं सिहत लाइ ज़रूरी आहे त
ज़रूरी आहे सा आहे ताज़ी हवा, यानी पहली बात जो इंसान की ज़िंदगी और सेहत के लिए ज़रूरी है वो है ताज़ा हवा। हवा साफ़ ऐं सुठी हूंदी त जिस्म बि ताज़ो तवानो रहंदो, यानी हवा साफ़ और अच्छी होगी तो जिस्म भी ताज़ा और तवाना रहेगा। पर जे हवा गंदी ऐं ज़हरीली हूंदी त इंसान हमेशा मोगो ऐं बीमार रहंदो। यानी लेकिन अगर हवा जो है वो गंदी और जहर आलूद होगी तो फिर इंसान मायूस और बीमार रहेगा। ताज़ी ऐं साफ़ हवा रत के साफ़ करण में मदद करे थी, यानी ताज़ा और साफ़ हवा खून को साफ़ करने में मदद देती है। इन करे जेतिरो थी सघे त ताज़ी ऐं साफ़ हवा खाइणु घुरिजे, यानी इसलिए जितना हो सके ताज़ा और साफ़ हवा में रहना चाहिए। तंदुरुस्ती कायम रखण लाइ ॿी ज़रूरी शइ साफ़ पाणी आहे, यानी तंदुरुस्ती बरक़रार रखने के लिए दूसरी ज़रूरी चीज़ जो है वो साफ़ पानी है। बेठल ऐं गंदे पानी में बीमारी जा जेवड़ा थींदा आहिनि, यानी खड़े हुए और गंदे पानी में बीमारी के जरासीम जो हैं ये पैदा होते हैं। तंहिं करे थी सघे त पीअण ऐं घरू इस्तेमाल लाइ उबारियल पानी कम आणिजे, यानी इसलिए हो सके तो पीने के लिए और घरेलू इस्तेमाल के लिए उबला हुआ पानी काम में लाना चाहिए। सुठियन आदतन में जल्दी सुम्हण, सवेर उथण ऐं नशेदार शयन खां पासो करण भी लाजमी आहे, यानी अच्छी आदतों में जल्दी सोना और सुबह जल्दी उठना और नशा आवर चीज़ें जो हैं उनसे दूर रहना भी लाजमी है। इन सां गॾोगॾु इहो पिणु लाज़मी आहे त असीं सिहत जे मामले में गहरी नज़र रखूं ऐं कंहिं बि बीमारी या कंहिं मसइले जी सूरत में कंहिं एतबार जोगी या सनद याफ़्ता डॉक्टर सां राब्तो करियूं। कंहिं बि दवा जो इस्तेमालु कंहिं डॉक्टर जी हिदायतनि खां सवाइ हरगिज़ न करियूं। ज़िंदा रहण लाइ सेहतमंद खाधो खाइण बि ज़रूरी हूंदो आहे। जीअं तेल खां सवाइ मशीन हली नथी सघे, तीअं इंसान बि खाधे खां सवाइ जी नथो सघे। घणे सणभ वारो ॻोढ़ पुलाव हरगिज़ न खाइणु घुरिजे। ताज़ियूं भाॼियूं ऐं कॾहिं कॾहिं ताज़ो गोश्त ऐं मच्छी जो इस्तेमालु सिहत लाइ सुठियूं शयूं आहिनि। वर्ज़िश बि सिहत लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे। रांदि रूंद करणु, पंधु हलणु, डोड़णु ऐं महिनत सां पूरियो करण जहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि जी सिहत खे सालिम रखनि थियूं। इन खां सवाइ सुठियूं आदतूं जिन में सवेर सुम्हणु, सवेर उथणु ऐं नशेदार शयुनि खां परहेज़ करण बि सुठी सिहत क़ाइमु रखण लाइ तमामु ज़रूरी आहिनि। पंहिंजे कुटुंब, क़ौम ऐं पंहिंजे मुल्क जो सुठो ऐं सेहतमंद शहरी साबित करण लाइ असां सभिनी खे पंहिंजी सिहत जी संभाल रखणु घुरिजे। जितना पढ़ा गया अब हम इसका भी उर्दू में साथ साथ तर्जमा कर लेते हैं। इन सां गॾोगॾु इहो पिणु लाज़मी आहे त असीं सिहत जे मामले में गहरी नज़र रखूं ऐं कंहिं बि बीमारी या कंहिं मसइले जी सूरत में कंहिं एतबार जोगी या सनद याफ़्ता डॉक्टर सां राब्तो करियूं। यानी इसके साथ साथ ये भी लाजमी है कि हमें सेहत के मामले में गहरी नज़र रखनी चाहिए और किसी भी बीमारी या फिर किसी भी मसले की सूरत में किसी एतबार जिस पर हो वो हकीम या फिर सनद याफ्ता डॉक्टर जो है उससे रब्ता करना चाहिए। कंहिं बि दवा जो इस्तेमाल कंहिं डॉक्टर जी हिदायतन खां सवाइ हरगिज़ न करें, यानी किसी भी दवा का इस्तेमाल किसी भी डॉक्टर की हिदायत के बग़ैर हमें नहीं करना चाहिए। ज़िंदा रहण लाइ सेहतमंद खाधो खाइण बि ज़रूरी हूंदो आहे, यानी ज़िंदा रहने के लिए सेहतमंद खाना खाना भी ज़रूरी होता है। जीअं तेल खां सवाइ मशीन हली नथी सघे, तीअं इंसान बि खाधे खां सवाइ जी नथो सघे, यानी जैसे तेल के बग़ैर मशीन नहीं चल सकती वैसे ही इंसान भी खाना खाए बग़ैर ज़िंदा नहीं रह सकता। घणे सणभ वारो ॻोढ़ पुलाव हरगिज़ ना खाइणु घुरिजे, यानी ज़्यादा चिकनाई और मुरक्कन ग़िज़ा वाला खाना जो है ये नहीं खाना चाहिए। ताज़ियूं भाॼियूं ऐं कॾहिं कॾहिं ताज़ो गोश्त ऐं मच्छी जो इस्तेमालु सिहत लाइ सुठियूं शयूं आहिनि, यानी ताज़ा सब्जियां और कभी कभी ताज़ा गोश्त और मछली वगैरह जो है ये सेहतमंद या सेहत के लिए अच्छी चीज़ें हैं।
वर्जिश भी सेहत लाए तमाम ज़रूरी होंदी आहे, यानी वर्जिश भी सेहत के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी होती है। रांद रूंद करण, पंध हलण, डोड़ण ऐं मेहनत सां पोरियो करण बि जहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि जी सिहत खे सालिम रखनि थियूं। यानी खेल कूद, पैदल चलना, दौड़ना और बाजुओं से मुशक्क़त जैसी बातें या चीज़ें जो है ये आदमी की सेहत को अच्छी रखती हैं। इनका सिवाय सुठियूं आदतूं जिन में सवेर सुम्हण, सवेर उथण ऐं नशीदार शयुनि खां परहेज़ करण बि सुठी सेहत कायम रखण लाइ तमामु ज़रूरी आहिनि। यानी इसके अलावा अच्छी आदतों में जिनमें जल्दी सोना और जल्दी उठना और नशा आवर चीज़ें जो हैं उनसे परहेज़ करना भी अच्छी सेहत बरकरार रखने के लिए ज़रूरी हैं। पंहिंजे कुटुंब, क़ौम ऐं पंहिंजे मुल्क जो सुठो ऐं सेहतमंद शहरी साबित करण लाइ असां सभिनी खे पंहिंजी सेहत जी संभाल रखणु घुरिजे। यानी अपने ख़ानदान, कौम और मुल्क का अच्छा और सेहतमंद शहरी साबित करने के लिए हम सबको अपनी सेहत की हिफाजत करना चाहिए। आज के इस सबक का ख़ुलासा ये है कि इस सबक में सेहत अच्छी और तंदुरुस्त रखने के मुतालिक चंद मालूमात फराहम की गई हैं और बताया गया है कि दाना यानी अक्लमंद लोगों का कहना है कि एक तंदुरुस्ती 1000 नेमतों के बराबर है। सेहतमंद आदमी जो है ये बड़े बड़े काम और कारनामे सरअंजाम देकर अपने ख़ानदान और मुल्क का नाम रोशन करता है, और बीमार आदमी जो है वो अपने ही जिस्म से तंग आ जाता है। ऐसा आदमी अपने ख़ानदान, मुल्क और कौम पर बोझ होता है। इसलिए हमें अपनी सेहत का ख़याल रखना चाहिए और इसके लिए हमें वर्जिश और अच्छा खाना खाना चाहिए। मैं उम्मीद करता हूँ कि सबक 26 यानी 26वां सबक सेहत जी संभाल यानी सेहत की हिफाजत तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे नेक्स्ट लेक्चर और नेक्स्ट वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।